सकरन में खबर है जिथे रोलू कुत्ते औरतन ॿारन समेत 10 ॼणनि खे ॾाढे ज़ख्मी करे छॾियो आहे। ज़ख्मियुनि में अरशद खोखर, शहजाद मक्सी, मोहम्मद हाशिम, मिसमात शरीफा, मिसमात साहिबजादी शामिल आहिनि। कुछ ज़ख्मियुनि खे नवाबशाह अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। शहरनि भी डंडा हणी कुत्ते खे मारे छॾियो आहे। अहम ख़बर आहे सकरन में रोलू कुत्ते औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणनि खे ॾाढे ज़ख्मी करे छॾियो आहे। ज़ख्मियुनि में अरशद खोखर, शहजाद मक्सी, मोहम्मद हाशिम, मिसमात शरीफा, मिसमात साहिबजादी शामिल आहिनि, जॾहिं त कुछ ज़ख्मियुनि खे नवाबशाह अस्पताल मुंतकिल किया वियो आहे, जॾहिं त शहरनि भी डंडा हणी कुत्ते खे मारे छॾियो आहे। सकरन में रोलू कुत्ते औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणनि खे ॾाढे ज़ख्मी करे छॾियो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां सलाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम कादिर चांडियो। जी ग़ुलाम कादिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जीअं त सकरन शहर जे असीगढ़ कॉलोनी वटि रोलू कुत्ते 10 राहगीर माण्हुनि खे ॾाढे विधो, जिन में अरशद खोखर, शहजाद मक्सी, मोहम्मद हाशिम मक्सी, मिसमात शरीफा, मिसमात साहिबजादी ॿिया औरतूं ऐं ॿार शामिल हुआ। जॾहिं उन खां पोइ ज़ख्मियुनि खे कोलकाता सकरन आंदो हुयो, जिते उन्हनि जी शुरूआती तौर ते फर्स्ट एड करे ऐं उन्हनि खे वैक्सीन ॾिनी वई। उन खां अलावा ॿियनि ज़ख्मियुनि खे नवाबशाह अस्पताल में वियो आहे ऐं गुज़िरियल सी अचण दौरान ई सकरन शहर ऐं आसपास में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे ऐं उन खां पोइ शहर जी सुञाण पारां इहो मुतालबो कयो आहे त रोलू कुतनि खिलाफ़ वैक्सीन या कुता मार मुहिम शुरू करे हिते माण्हुनि जी ज़िंदगी खे बचाए वञे। जी।